अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख़्सियत ते हमला थियनि पिया दुनिया में जे 1400 सालनि खां वठी ऐं पंहिंजो अॼु बि थियनि पिया, नई ॻाल्हि न आहे। पर हाणे असांखे अलाह सुब्हानहू ताला घणी जॻहियुनि ते ॿुधायो आहे त छा शान आहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐं असां उमत खे छा करणु घुरिजे, इहा ॻाल्हि वाज़े आहे। ऐं पंहिंजो असांजे जेके अमीर आहिनि, असांजा लीडर आहिनि उमत जा, उन्हनि खे जवाबु ॾिनो आहे ऐं पंहिंजो जेके रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुस्ताख़ आहिनि उन्हनि सां उन्हनि खे मरीज़ सॼो आहे। उनखे खपे त पंहिंजे ज़हन जी इलाजु कराइनि, छो जो इहो मर्ज़ु हिननि जो 1400 सालनि खां हले पियो ऐं इनखे ख़तमु थियणु घुरिजे। हाणे फ़रमाए थो हिते सूरत माइदा में अलाह सुब्हानहू ताला बनी इसराईल ऐं पंहिंजे यहूद ऐं नसारा जी ॻाल्हि कई आहे त उहे कहिड़े नमूने सां फितना कनि था। उन में चङायूं जेके आहिनि 7 सूरत में अलाह ताला ॿुधायूं आहिनि त हुन में चङाई बि आहे, उन में जेके बुछड़ाई आहे, जेके उन में जा मरीज़ आहिनि, जेके सिकनेस जन जे दिलनि में आहे, उन्हनि जी ॻाल्हि हिते अलाह ताला करे थो। उनखे हिन मंझि में सूरत अहज़ाब में, सूरत माइदा आहे, सूरत माइदा जी आयत नंबर 51 खां पढ़णु शुरू कंदासूं ऐं 60-69 ताईं इहे वेंदियूं पंहिंजो आयतूं जेके हिननि सां वास्तो रखनि थियूं। फरमाए थो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वन नसारा औलिया। हे ईमान वारो, जिन ईमान आंदो आहे त न वठो न बणायो यहूद ऐं नसारा खे औलिया, पंहिंजो वली, पंहिंजो दोस्त करे। ॼण असांजे सभु मुल्क जेके मुस्लमाननि जा हींअर आहिनि उहे हिननि जी सरे नथी, अमेरिका खां सवाइ, ब्रितानिया खां सवाइ, फ्रांस खां सवाइ, पुतिन खां सवाइ, रूस खां सवाइ, काफ़रनि खां सवाइ उन्हनि जी सरे नथी। इहो पहिरीं त हुकुम इहो आहे त हिननि खे दोस्त करे न वठो, हिननि खे पंहिंजो हुननि जे दामन में पिया लिखो, हुननि जे पोयां पिया हलो। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वन नसारा औलिया बादुहुम औलिया बाद। इहे हिक ॿिए जा दोस्त आहिनि। जॾहिं ॻाल्हि ईंदी इस्लाम सां नफ़रत जी, इस्लाम जे सां हकारत करण जी, इस्लाम जे ख़िलाफ़ु हमले करण जी, त सभु गॾु हूंदा, हिकु थी वेंदा, हिक ॿिए जा दोस्त आहिनि ऐं तव्हांखे पुठिते छॾे वेंदा। हाणे तुर्कीअ में जेको हमिलो कयूं, सभु जेके यूरोप वारा, अमेरिका वारा, सभु हिन सां गॾु। औलिया बादुहुम औलिया बाद वमन यतवल्लहुम मिनकुम, जेको तव्हां मझां उन्हनि सां दोस्ती रखंदो, वमन यतवल्लहुम, उन्हनि खे पंहिंजो वली बणाईंदो तव्हां मझां, मुस्लमाननि मझां, पोइ भले कहिड़े बि मुल्क जा हुजो। वमन यतवल्लहुम मिनकुम फइन्नहु मिनहुम, पोइ उहो उन्हनि मझां आहे, मुस्लमाननि मझां न आहे, उहो इन्हनि काफ़रनि मझां आहे, यहूद ऐं नसारा मझां आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, सम्झो तव्हां उनखे बसि दोस्त हंज में था विहारियोनि, तव्हां हुनजे हंज में था विहो वञो, अहिड़ो भायोनि था हुनखे, मुहबत था करियो, अलाह ऐं रसूल खां वधीक इन सां मुहबत था करियो। पोइ जेको हुन सां दोस्ती रखंदो, मन यतवल्लहुम मिनकुम फइन्नहु मिनहुम, ॾिसो छा माना आहे हिनजी। ऐं जेको दोस्ती रखंदो उन्हनि सां तव्हां मां, पोइ उहो उन्हनि जो आहे, उन्हनि मझां आहे, अवां मझां न आहे, मतिलबु इहो आहे। इनल्लाह ला यहदिल क़ौम ज़ालिमीन, जेका ज़ालिम तव्हां मझां हूंदा, उन्हनि सां दोस्ती रखंदा अलाह जे हुकुम जे बावजूदु, रसूल जे हुकुम जे बावजूदु, त उहे ज़ालिम आहिनि, अलाह ताला उनखे हिदायत कोन कंदो। ऐं हू बि जेके ज़ुल्म कनि था, जेके रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ु गुस्ताख़ी कनि था ऐं इस्लाम जे ख़िलाफ़ु रिथूं रिथीनि था, प्लानिंग कनि था वेठा सॼी उमिरि 1400 सालनि खां, उहे जेके आहिनि ज़ालिम आहिनि, अलाह उनखे हिदायत न ॾींदो। फ़तरल्लज़ीना फ़ी क़ुलूबिहिम मरदुन, पोइ जिन जे दिलनि में मर्ज़ आहे। हाणे इन मर्ज़ जी ॻाल्हि एर्दोगान बि हींअर कई आहे त इहो फलाणो माण्हू जेको आहे फ्रांस जो मैक्रोनी छा नालो निभागे जो,
हिन खे मर्ज़ु आहे ऐं हिन जे मुल्क खे मर्ज़ु आहे जेके हुनखे सपोर्ट कनि था इहो मर्ज़ु अथनि या सिकनेस जेका आहे हुननि जी हलंदी थी अचे 1400 सालनि खां अञा हू घटि न थी आहे छो त असां जेको माण्हुनि जी इंसल्ट कयूं पैगम्बरनि जी इंसल्ट कयूं उहो असांखे फॿी वञे असांखे हक़ आहे त असीं ईअं करियूं बाक़ी असां ॿिया जेके हुनखे को हक़ु कोन्हे को हुननि जे पंहिंजे मुस्लमाननि खे को हक़ु कोन्हे को असीं हुननि खे मारींदासूं पादर हणंदासूं ऐं असांजे कम ते हलनि ऐं असांजी ॻाल्हि ते हलनि या सिकनेस जेका आहे दे हैव टू ओवरकम दिस सिकनेस जेको फ्रांस जेको हींअर मथे आहे दुनिया में हाणे ॿियनि मुल्कनि में जेको आहे सो घटि थी आहे त हिन मुल्क में वधी आहे हाणे असांजे न्यूज़ीलैंड में अलहमदिल्ला पंहिंजो चङाई कई आहे हिन माई वीचारी जेका प्राइम मिनिस्टर आहे असांजी त पोइ इस्लाम खे हिकिड़ो दर्जो ॾिनो आहेसि ऐं इंग्लैंड वारा हाणे थोरो पोइते हटिया आहिनि पंहिंजो जेके अथनि बुछड़ायूं उन्हनि मज़ा ऐं अमेरिका वारनि खे घणी अची हुते पहुता आहिनि जेके इस्लाम जे ख़िलाफ़ु ॻाल्हि करणु नथा ॾियनि हाणे पर हाणे फ्रांस जेको आहे सभिनी खां हाणे अॻिते वधे थो हींअर मुल्क जेको आहे फतलज़ीन पोइ तव्हां ॾिसंदो हुननि खे अलज़ीन फ़ी क़ुलूबिहिम मरदन जंहिंजे कल्बनि में मर्ज़ु आहे जिन जे दिलि में मर्ज़ु आहे सिकनेस आहे या त असीं सुपीरियर आहियूं असां आहियूं फलाणा आहियूं ऐं असांखे हक़ु आहे वी हैव राइट टू इंसल्ट पीपल गॉड गिवन राइट इहो जा डिवाइन सेक्युलर राइट आहे असांजो त जंहिंजी वणी तंहिंजी असीं इंसल्ट कयूं How the hell can people allow you to insult them? You don't realize this. You are hiding behind your secularism and thinking that everybody is going to, bear you, tolerate your insulting. You should behave. You should take some medicine for your sickness. When you must see some doctors. فَتَرَى الَّذِينَ فِي قُلُوبِهِم مَّرَضٌ يُسَارِعُونَ فِيهِمْ उहे उन में वधीक कोशिशि कनि था त असां वधीक जेको इंसल्ट कयूं तव्हां इंसल्ट कंदो ॿिया तव्हांखे छॾे ॾींदा तव्हांखे इंसल्ट करण जी इजाज़त ॾींदा how can the people allow you to insult their prophet sallallahu alaihi wasallam يسارعون فيهم يقولون نخشى أن تصيبنا دائرة उहे चवनि था त ॾियूं था असां त तव्हां पंहिंजे असांखे का मुसीबत न अचे فَعَسَى اللَّهُ أَن يَأْتِيَ بِالْفَتْحِ पोइ अलाह शायदि जल्दी ई अलाह आणे फ़तह औ अमरिन मिन इंदिही या को हुकुम पंहिंजे तरफ़ां فَيُصْبِحُوا عَلَى مَا أَسَرُّوا فِي पोइ थी पवनि उन ते जेके लिखायाऊं पंहिंजे दिलनि में अनफुसहिम नादिमीन पोइ पंहिंजे दिलि में जेको लिकाइनि था उन ते नादिम थियनि थी सघे नादिम थियनि पर जी फ्रांस जेको आहे नादिम थियण जो रस्तो ॾेखारे कोन थो छो त असीं बसि हीअं करे छॾंदासूं हीअं करे छॾंदासूं सख़्ती कंदासूं असां सख़्ती करियो भले पंहिंजी पर बिहेव यू शुड बिहेव लाइक ह्यूमन बींग्स सिविलाइज़ पीपल यू कांट गो ऑन इंसल्टिंग पीपल ويقول الذين آمنوا أهؤلاء الذين أقسموا بالله جهد أيمانهم मुस्लमान मोमिन सॼी दुनिया जा चवंदा त छा हीअ आहिनि उहे माण्हू الذين أقسموا بالله جهد أيمانهم कसम खणंदा हुआ अलाह जो सख़्तु कंदी पंहिंजे क़िस्मनि खे इन्नहुम लमाअकुम त इहे असां तव्हां सां गॾु आहियूं असीं हिकु आहियूं तव्हां सां आहियूं पर जंहिं वक़्तु इस्लाम जी इंसल्ट करण ते अचनि था तंहिं वक़्तु को हया कोन था कनि को शर्म कोन थो थिए हुननि खे इन्नहुम लमाअकुम हबितत अअमालुहुम उन्हनि जा अमाल असीं ज़ाया करे छॾींदासूं ख़तमु करे छॾींदासूं फस्बहू ख़ासिरीन पोइ फ्री थींदा उहे खसारे वारा नुक़सान पवंदनि इहे जेका हींअर लाथी आहे सॼी दुनिया में इस्लाम जे ख़िलाफ़ु जेका पंहिंजो प्रोपेगेंडा वेठा था कनि उन में खसारो इन्हनि खे थियणो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू मन यर्तद मिनकुम अन दीनी मुस्लमाननि जा केतिरा आहिनि जेके उनजी पुठि भराई कनि था त हीअ जेके आहिनि भले इंसल्ट कनि असांखे बसि बर्दाश्त करणु खपे फलाण खपे त इहे जेके दीन खां मुर्तद थियनि था फिरनि था या अय्युहल्लज़ीना आमनू मन यर्तद मिनकुम अन दीनी فسوف يأتي الله بقوم يحبهم ويحبونه
पोइ सिगो इहो ॾिसंदा अलाह ताला आणींदो इन क़ौम खे। हाणे हीअ क़ौम जेका तुर्की वारी आहे, हीअं जेके मलेशिया वारा महातीर मोहम्मद बि चए पियो फज़ीलत सां हुननि खे त तव्हां सिखो, फज़ीलत सिखो, फज़ीलत सिखो, तव्हांजो आराम सां ॻाल्हि कयो, पंहिंजी इंसल्ट न करियो, दुनिया खे इज़त करणु सिखो, तव्हांखे इज़त मिलंदी। तव्हां बेइज़ती करण जी कोशिशि कंदव त तव्हांखे वरी उनजो जवाबु मिलंदो। त सॼी दुनिया में जेके मुस्लमान मोमिन आहिनि उन्हनि खे चवनि पिया, ॿुधाइनि पिया त भई ईअं न करियो जो जीअं तव्हां हथ वॾाई था करियो त पंहिंजो या अय्युहल्लज़ीना आमनू मन यर्तद मिनकुम अन दीनिही फसौफ यअतिल्लाहु बिक़ौमिन युहिब्बुहुम व युहिब्बूनहू अज़िल्लतिन अलल मोमिनीन। उहे मोमिननि ते नरमी कंदड़ आहिनि, जेके भलारा माण्हू आहिनि। इज़तिन अलल काफ़िरीन, काफ़िरनि सां जेके गुस्ताख़ आहिनि उन सां सख़्ती करण वारा आहिनि। उहे उन सां इज़तिन अलल काफ़िरीन युजाहिदून फ़ी सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते में इहो जेके जहाद कनि था। वला यख़ाफ़ून लौमत लाइम, त उहे कंहिंजे डप खां मलामत करण वारे जी मलामत खां डिॼनि कोन था। ज़ालिक फ़ज़लुल्लाह यूती मन यशा, इहो फज़ल हासिलु आहे अलाह ताला हींअर ॾिनो आहे एर्दोग़ान खे, हींअर ॾिनो आहे महातीर मोहम्मद खे। हींअर ॿिया जेके मुस्लमान इन ॻाल्हि मंझि जवाबु ॾियनि था, फ्रांस खे सम्झाइनि पिया, चवनि पिया त भई ईअं न कर, त उन्हनि ते अलाह ताला जो फज़ल आहे। बाक़ी ॿिया जेके आहिनि से उनजे पुठियां था हलनि त पोइ अलाह ताला जो फज़ल न आहे। वल्लाहु वासिउन अलीम, बेशक अलाह घणो महिरबान ॼाणंदड़ आहे, वासिउन अलीम आहे, जंहिंजी मतिलबु दिलनि जा राज़ सभु ॼाणे थो। केरु अलाह सां आहे, केरु जेको आहे सो अलाह जे ख़िलाफ़ु आहे, रसूल जे ख़िलाफ़ु आहे। इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु, बेशक तव्हांजो दोस्त, तव्हांजो वली जेको आहे सो अलाह आहे, ऐं तव्हांजो वली जेको आहे सो उनजो रसूल आहे। वलज़ीन आमनू, ऐं जिन ईमान आंदो आहे त से तव्हांजा दोस्त आहिनि। वल्लज़ीन युक़ीमून सलात, ऐं जेके निमाज़ क़ाइमु रखनि था उहे तव्हांजा दोस्त आहिनि। वयूतून ज़कात, ऐं जेके ज़कात ॾियनि था से तव्हांजा दोस्त आहिनि। वहुम राकिऊन, ऐं रुकू करण वारा आहिनि, यानी निमाज़ पढ़ण वारा आहिनि, पंहिंजो पाबंदी करण वारा आहिनि। वमन यतवल्लल्लाह व रसूलहू, ऐं जेको दोस्ती रखंदो अलाह सां ऐं उनजे रसूल सां। वल्लज़ीन आमनू, ऐं जेके ईमान वारा आहिनि उन सां जेको दोस्ती रखंदो। फ़इन्न हिज़्बल्लाहि हुमुल ग़ालिबून, त पोइ उहा हिज़्ब आहे अलाह जो जमायत आहे, उहा हिज़्ब आहे ऐं उहा ग़ालिब थियण वारी आहे, यानी कामयाबु उहा थींदी, ग़ालिब उहा थींदी। या अय्युहल्लज़ीन आमनू, वरी बि चए थो अलाह ताला, या अय्युहल्लज़ीन आमनू ला तत्तख़िज़ुल्लज़ीन इत्तख़ज़ू दीनकुम हुज़ुवन व लाइबा, हे ईमान वारो, जेके माण्हू तव्हांजे दीन खे, तव्हांजे नबीअ खे, तव्हांजे रसूल खे, तव्हांजे क़ुर खे हुज़्व मस्ख़री सम्झनि था ऐं रांदि सम्झनि था, उनखे दोस्त करे न वठो। या अय्युहल्लज़ीन आमनू ला तत्तख़िज़ुल्लज़ीन इत्तख़ज़ू दीनकुम हुज़वन व लअबम मिनल्लज़ीन ऊतुल किताब, जिन खे किताब ॾिनो वियो आहे, जेके पाण खे क्रिश्चियन ऐं यहूदी सॾाइनि था, उहे ऊतुल किताब आहिनि। तव्हां खां अॻु में मिन क़ब्लिकुम, तव्हां खां अॻु में उन्हनि खे किताब ॾिनो वियो हो, पर उन में जेके तव्हांजे दीन ते ठोलियूं कनि था, मस्ख़री कनि था, कार्टून ठाहीनि था, कैरिकेचर ठाहीनि था तव्हांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, उन्हनि खे पंहिंजो या अय्युहल्लज़ीन आमनू ला तत्तख़िज़ुल्लज़ीन इत्तख़ज़ू दीनकुम हुज़ुवन व लाइबा मिनल्लज़ीन ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम वल कुफ़ार औलिया
औलिया हिते न वठो, औलिया करे उन्हनि खे जेके तव्हांजे दीन ते मस्ख़री था कनि, ठठोली था कनि ऐं रांदि करे सम्झनि था उनखे, ऐं उहे जेके आहिनि पंहिंजे यानी अहल किताब जा आहिनि, तव्हां खां अॻु में जिन खे किताब ॾिनो वियो आहे, यानी ईसाई ऐं क्रिश्चन चवंदासीं सेक्युलर आहियूं, असीं मज़हब ते न आहियूं। मज़हब ते न आहियो त मज़हब जे ख़िलाफ़ु छा लाइ आहियो? मज़हब जी मस्ख़री छा लाइ था कयो? हीअ असांजो मज़हब आहे, असीं कंहिंखे मस्ख़री करण जी इजाज़त ॾींदासूं छा? इहो को थी सघे थो त असां तव्हांखे इजाज़त ॾियूं त भले असांजे मज़हब ते मस्ख़री करियो, रसूल पाक ते मस्ख़री करियो, रसूल पाक इस्तेज़ा करियो, हुन ते कार्टून ठाहियो, कैरिकेचर ठाहियो, तव्हां कंहिं ॾिनो आहे? औलिया सॼी हिन जुमिले जो मतिलबु आहे या ला तत्तख़िज़ू औलिया, औलिया ॼण ऐं उन्हनि खे पंहिंजो दोस्त करे न वठो। औलिया आख़िर में आयो जुमिले जे, पर उहे जेके हीअं था कनि उन्हनि खे पंहिंजो दोस्त करे न वठो। वत्तक़ुल्लाह, ऐं अलाह खां डिॼो। ईमान वारनि खे बि मोमिन मुस्लमान हाणे इहे आहिनि, हींअर केतिरा मुल्क जेके वरी नेतान्याहू जा दोस्त पिया थियनि, असां यारी पिया रखनि, हिन पासे इहा पई थिए, हिन पासे जेको आहे फ्रांस वारो दॿियो वेठो आहे मुल्क खे त भई हीअं था करियूं, हूअं था करियूं, इस्लाम जे ख़िलाफ़ु जेका असां सॼी हले पई। वत्तक़ुल्लाह इन कुंतुम मोमिनीन, जेकॾहिं मोमिन आहियो त अलाह खां डिॼो ऐं इन्हनि खे न इजाज़त ॾियो त पंहिंजो तव्हांजे दीन जी मस्ख़री कनि, तव्हांजे नबीअ तां मस्ख़री कनि, तव्हांजे क़ुर तां मस्ख़री कनि, हिन खे इजाज़त न आहे, इजाज़त न ॾियो हिननि खे। وَإِذَا نَادَيْتُمْ إِلَى الصَّلَاةِ اتَّخَذُوهَا هُزُوًا, जॾहिं सॾु थो करे रुॻो अज़ान थी अचे नमाज़ जे लाइ त उनखे हुज़व ऐं लहब करे वठनि था, यानी जॾहिं बांग थी अचे त मस्ख़री था कनि, बांग तां हिननि खे मठियां थी लॻे, हिन खे कावड़ थी लॻे, बांग छो थी अचे, बांग जी ॻाल्हि सां वटि न अचे, पंहिंजे अंदरि में रखो, पंहिंजे घर में कयो, ऐं उनखे मस्ख़री ऐं रांदि करे था सम्झनि। ज़ालिक बिअन्नहुम क़ौमुन ला यअक़िलून, इहो इन करे आहे जो इहे माण्हू इन्हनि खे अक़ुलु कोन्हे को, पहिरीं फरमाईंदे इन्हनि खे मरीज़ आहिनि, इहे दिलनि में हिन जो मर्ज़ आहे, ऐं इहो अक़ुलु बि कोन्हे, साञ कोन्हे, सम्झ कोन्हे, भई असीं तव्हांखे छा था करियूं, तव्हीं भला घंटियूं वॼायो, जेको वणे सो करियो, बाल वॼायो की सिंग वॼायो, जेको वणे सो करियो, पर असीं अज़ान था ॾियूं त तव्हांखे कावड़ थी अचे छा? कुल या अहलल किताब, चओ हिननि खे त हे किताब वारो, यानी ईसाई ऐं यहूदी जेके फ्रांस वारा आहियो, अमेरिका वारा, यूरोप वारा आहियो, जिते किथे जिते बि आहियो, कुल या अहलल किताब हल तनक़िमून मिन्ना, छा तव्हीं नफ़रत करियो था असां खां, इंतिक़ाम वठण जी कोशिशि करियो था असां सां, इन करे जो इल्ला अन आमन्ना बिल्लाह, जो असां अलाह ते ईमान आंदो आहे, इन करे असां सां नफ़रत था करियो, इन सां असां सां गुस्ताखी था करियो, नबी पाक जे ख़िलाफ़ु चङो अहिड़ो बुछड़ाई था करियो। हल तनक़िमून मिन्ना इल्ला अन आमन्ना बिल्लाह वमा उनज़िल इलैना, ऐं जेको क़ुर सां ते लथो वियो आहे, नाज़िल कयो वियो आहे, उन से तव्हां इन करे था मस्ख़री कयो। वमा उनज़िल मिन क़ब्ल, ऐं जेको असां खां अॻु में, यानी असीं तौरात ऐं इंजील खे बि असीं मञूं था। वअन्न अक्सरकुम फासिक़ून, ऐं तव्हीं जेके तौरात ऐं इंजील सॾायो था त असीं क्रिस्तान ऐं मुस्लमान आहियूं, उहे घणा बेफ़रमाया आहियो, हाणे त मञो कोन्ह था, ऐं 1400 साल अॻु में बि अलाह ताला शाहिदी ॾेई छॾी त तव्हीं मञण वारा न आहियो, को तौरात ते हलण वारा न आहियो। हिन सॼी सूरत में जेको तौरात ते नथो हले सो काफ़िर आहे, जेको तौरात ते नथो हले उहो उनखे को हक़ु कोन्हे को, मतिलबु जेको इंजील ते नथो हले, इहा नई सूरत में इहे ॻाल्हियूं अचनि थियूं, त ही चवंदा न असीं हाणे सेक्युलर आहियूं, तौरात इंजील खे असीं कंगूं कोन्ह था, हुनजी असांखे परवाह न आहे, परवाह न आहे तव्हांखे, असांखे पंहिंजे क़ुर जी परवाह आहे, असीं तौरात ऐं इंजील खे बि इज़त सां ॾिसूं था, हुन सां मस्ख़री कोन्ह था करियूं। वअन्न अक्सरहुम फासिक़ून, इहे फासिक़ आहिनि सभई, जेके माण्हू अक्सर आहिनि, ईअं न सभई आहिनि, 100% माण्हू फासिक़ न आहिनि, हिन में के चङा बि आहिनि, उनजी बि ॻाल्हि हिन ई सूरत में अलाह ताला करे थो त हुन में चङा माण्हू भलारा माण्हू आहिनि। कुल, इन्हनि खे चओ, कुल हल उनब्बिउकुम बिशर्रिम मिन ज़ालिक मसूबतन इंदल्लाह, उनखे चओ हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा ॿुधायां तव्हांखे
ज़ोर बुछड़ो वधीक बुछड़ो बिशर्रिन मिन ज़ालिक जेको तव्हां जेका शरारत करियो था वधीक उन खां मसूबतिन सज़ा आहे तव्हांजी इंदल्ला अलाह वटि तव्हांजी कहिड़ी सज़ा आहे मल्लानहुल्लाह त अहिड़नि माण्हुनि ते जेके रसूल पाक जे ख़िलाफ़ु दीन जे ख़िलाफ़ु क़ुर जे ख़िलाफ़ु कनि था उहे अलाह ताला उन ते लानत करे थो लानहुल्लाह वग़दिब अलैहि ऐं अलाह ताला उन ते गुस्सो करे थो उन ते रहत करे थो उन ते कावड़ करे थो वजाल मिनहुमुल क़िरदत वल ख़नाज़ीर ऐं बनाए उन्हनि वञा केतिरनि खे भोलड़ो ऐं केतिरनि खे सूअर बनायईं उन्हनि खे वाबदत तागूत ऐं तागूत जी इबादत कनि था उहे पूॼा कई था शैतान जी उलाइक शर्रुन मकान ऐं उहे बेशक बुछड़ी जॻह आहे उनजे रहण जी करण जी जेको बि हैसियत अथनि हुनजी अथॉरिटी पावर मकान तमकिनत जेका आहे उन्हनि खे हासिलु उहा बुछड़ी आहे तमामु शर आहे उलाइक शर्रुन मकानम व अदल्लु अन सवाइ सबील ऐं सख़्तु गुमराह जेका आहे सिधे रस्ते खां हटियलु आहे वैला जाऊकुम जॾहिं अचनि था इहे तव्हां वटि कालू आमन्ना हीअ मुनाफ़िकनि जी ॻाल्हि आहे हाणे वक़द दख़लू बिल कुफ़्र वहुम क़द ख़रजू बिही ऐं तव्हां वटि आया बि ॼण जॾहिं दाख़िल थिया तव्हां वटि तंहिं वक़्तु बि काफ़र हुआ ऐं जॾहिं निकितनि था तव्हां वटि उन वक़्तु बि काफ़र आहिनि जेको तव्हां मिठासियूं यूनिटी आहे हीअ आहे फलाणा आहे पर यूनिटी बि हुननि जी दिलि में न आहे ऐं तव्हांजे दिलि में साड़ हुननि जो बुग़्ज़ हसद क़ुर सां ऐं अलाह सां रसूल सां दीन सां इन करे उहो उन मंझि आहे इहो हुननि जे दिलि में आहे अलाह ताला इन जी शाहिदी हिते ॾिए थो त आया बि कुफ़र सां ऐं पंहिंजो निकिरनि बि कुफ़रनि था इन करे असांखे सूरत बनी इसराईल में चयो त अलाह ताला फ़रमायो त मूंखे अंदरि दाख़िल बि कर पंहिंजे चङाई सां ऐं पंहिंजो ॿाहिरि बि कर चङाई सां वैज़ा जाऊकुम कालू आमन्ना वक़द दख़लू बिल कुफ़्र वहुम क़द ख़रजू बिही वल्लाहु अअलमु बिमा कानू यक्तुमून अलाह ॼाणे थो जेको दिलनि में छिपाईंदा पर हीअ त फ्रांस वारो त छिपाए कुझु कोन थो हाणे पधरो चए थो बसि पाण खे छा हैरास थो करे माण्हुनि खे चैलेंज थो करे माण्हुनि खे त असीं हीअं करे छॾींदासीं असीं हीअं करे छॾींदासीं तूं ईअं कंदे माण्हू वेठा हूंदा माठ कयो तुंहिंजे लाइ पंहिंजो तूं जेके वणी थो कर माण्हुनि सां ऐं तोखे छॾे ॾींदा इहो ॻाल्हि जेका बुछड़ी ॻाल्हि जो नतीजो बुछड़ो निकिरंदो तो जेका बुछड़ाई शुरू कई आहे उनजो नतीजो बुछड़ो थींदो ऐं तोखे अलाह ताला जेको उनजी सज़ा ॾींदो ई ॾींदो वतरा कसीरम मिनहुम युसारिऊन फिल इस्म वल उदवान ऐं मां घणनि खे तूं ॾिसंदे त जेके कोशिशि कंदा तकड़ कंदा सुरत कंदा गुनाह जे कमनि में ऐं दुश्मनी जे कमनि में मुस्लमाननि सां ख़ुशूसनि जेका दुश्मनी हूंदी आहे सा पधरी थी थिए दिलनि जी हुननि जे बुछड़ाई जेका सा हर वक़्तु हर रोज़ु पधरी थी थिए ऐं ख़ुशूसनि हींअर जेको आहे उनजी लीडरशिप जेका आहे हिनखे हासिलु आहे हींअर फ्रांस खे सुहत ऐं हराम खाइण जी करप्शन जेका आहे हुननि जे दिलनि में हाणे हींअर जो सरकोज़ी जेको अॻे हुयो पंहिंजो प्राइम मिनिस्टर हिन जो अॻु में उनजो अॼु ॿुधाइनि पिया त उनखे करप्शन जे करे उनखे कोर्ट में था वठी वञनि हाणे हींअर उनजो छाड़तो वरी ॿियो आयो आहे जेको मैक्रोनी उनखे वरी सुभाणे वठंदा करप्शन जे सिलसिले में त अकिल सोहत में लबेसमा कानू या अमलून तमामु बुछड़ो आहे जेके इहे कमु कनि था हाणे हिते असीं वक़फ़ो कयूं था हीअ 62 आयतूं थी वियूं 62 नंबर आयत ताईं पहुता आहियूं लौला यनहाहुमुर रब्बानियून त हाणे रब्बानियून जेके हिन जा आहिनि अहबार हिन जा प्रीस्ट हिननि जा जेके पोप ऐं इहे आहिनि उहे छो कोन था हिननि खे चवनि त तव्हां ईअं न करियो हिननि खे छो नथा चवनि त तव्हां चुप करे वियो फज़ीलत सां सिखो अंबिया अलैहिस्सलाम जो चङनि माण्हुनि जो भलारनि जो इज़त करियो इंसल्ट छा था करियो इहो छो नथा चवनि वलौला यनहाहुमुर रब्बानियून उन्हनि जा जेके रब्बानी आहिनि जेके रबाई आहिनि से उन्हनि खे छो नथा अहबार जेके आहिनि उन्हनि जा आलिम जेके आहिनि छो नथा आहिनि कौलिहिम इन कौल खां उन्हनि खे छो नथा रोकीनि कौलिहिमुल इस्म जेको गुनाह जो कमु आहे उन खां छो नथा उनखे मना कनि भई अहिड़ी ॻाल्हि इंसल्ट न करियो तव्हांखे हक़ु कोन्हे को त फ्रीडम ऑफ स्पीच जे परदे में तव्हां इंसल्ट करियो वेठा पैगम्बरनि जी इहो केतिरा साल हलंदी आहे ॻाल्हि केतिरा यानी को ज़मानो गुज़रियो आहे असांजे हयाती में जो तव्हां इंसल्ट न कई आहे ऐं तव्हांखे जवाबु न मिलियो आहे वाकिलियम सोहत छो नथा रब्बानी आहिनि आलिम जेके हिननि जा आहिनि उनखे इन करप्शन खां रोकीनि
लबिस मा कानू यसनऊन, तमामु बुछड़ो कमु आहे जेको हीअ कनि था पिया। वकालत यहूद यदुल्लाह मग़लूल, यहूद जेके अलाह जो हथु रुकियल आहे, अलाह जेको आहे सो फ़क़ीर आहे, यतीम आहे, हुनखे को हक़ु कोन्हे मतिलबु। हाणे वरी यहूदियुनि जी ॻाल्हि ख़ुशूसन थी अचे। हाणे यहूदी बि कावड़िया वतन पंहिंजे मुस्लमाननि ते, सभिनी ते, फ़लस्तीननि ते, पर पाण जेको बुछड़ा लछण अथनि, हाणे उनजी ॻाल्हि अॻिते आहे। पर असां हिते वाक़फ़ा करियूं, अलाह मग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वफ़ज़ना वअदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।